मिस्टर सरदार तव्हां आहियो? जी हाँ, सरदार मां ही है। तव्हांखे मूंसां गॾु थाणे में हलणो। पर छो? इहा तव्हांखे थाणे ते ख़बर पवंदी त छो। प्लीज़ हलो। घणा साल अॻु तुंहिंजो खेल ख़त्म थी चुको हो, पोइ वरी तूं किथां नाज़िल थियो आहीं? सर सुमेरा मूंसां धोखो कयो हो। मां हितां कराची शिफ्ट थी वियो हुउसि। सिधी तरह ॿुधाई थो या मां पंहिंजे ढंग सां पुछां? हिकु महीनो पहिरियों ई वापसि आयो आहियां। ऐं सर हिकु ॾींहुं सुमेरा जी मुंहिंजे पुराणे नंबर ते कॉल अची वई। लॻे थो तूं शराफ़त सां सच न ॻाल्हाईंदे। असांजी फ़ोन ते राब्ते खां पोइ हिकु ॾींहुं मुंहिंजी हुन सां मुलाक़ात थी ऐं उन मूंखे समीर जे मारण लाइ चयो ऐं मां उनखे साफ़ इनकार करे छॾियो। उन मूंखे पोइ पैसनि जी लालच बि ॾिनी। ऐं तूं पैसनि जी लालच में अची करे समीर जो खून करे छॾियो? सर मूं कसम सां चवां थो त मूं समीर खे नाहे मारियो। सर मां सच थो चवां, मुंहिंजो हुन सां फ़ोन ते राब्तो थियो। मामा जल्दी मिल्कियत जा कागज़ ऐं दस्तावेज़ मुंहिंजे हवाले कर, छो त हाणे मां कहिड़ो वारिस आहियां मिल्कियत जो। न कंदुमि मां मिल्कियत तव्हांजे हवाले। मूंखे सभु कुझु करणु ईंदो आहे। मामा तुंहिंजी पछाड़ी जा त वारिस वरी बि असां ई आहियूं न। तंहिंजे करे ज़िद छॾ ऐं पंहिंजा इहे कागज़ जेके बि आहिनि इहे हसन जे हवाले करे छॾ। छो त सुमेरा त हाणे मोटंदी कोन, छो त हुनते खून जो इल्ज़ाम लॻल आहे। मामी तूं कूड़ थी ॻाल्हाए। मुंहिंजी मम्मा कोई खून न आहे कयो। न ई हुन मुंहिंजे पप्पा खे मारियो आहे। चुप कर। मूंखे कहिड़ो लाचार पियो तुंहिंजी माउ जे मथां मां खून जो इल्ज़ाम लॻाईंदसि। हुन कयो आहे त लोड़ींदी बि पाण। सर सुमेरा कूड़ मथां कूड़ पई ॻाल्हाए, अञा बि असांखे गुमराह पई करे। ही खून ज़रूरु हिन कंहिं ॿिए खां करायो आहे, बाक़ी पाण कोन थी करे सघे। न जबरान न, हुन जेकॾहिं ॿिए कंहिंखे सुपारी ॾिनी हुजे हा त कार्ड्स रिकॉर्ड में हुनजो नंबर अची वञे हा। असां वटि अञा कोई बि सॉलिड प्रूफ न आहे। सर मार्केट जी पोइ घिटी मां नंढड़े ॿार जो लाश मिलियो आहे। लाश? ऐं हुन सां गॾु हिकिड़ी नंढड़ी छोकिरी ज़ख़्मी हालत में मिली आहे। उनखे हॉस्पिटल पहुचायो वियो आहे ऐं हुन नालो दुआ ॿुधाइनि था। केरु थो थी सघे जंहिं हिन मासूम खे हेॾे पथर सां मारियो आहे? दिलबर जाइ वारदात ते ॾिसो त का शइ नज़र अचे उनखे पंहिंजे कस्टडी में रखो, जीअं असांखे इन्वेस्टिगेशन करण में मदद मिली सघे। सर हे बि मिलियो आहे। जबरान मूंखे हिकु ॻाल्हि सम्झ में नथी अचे त ही ॿार हिन वक़्तु हिते कनि छा पिया? दिलबर हिननि खे सभ खां पहिरियां हिते कंहिं ॾिठो? सर ओ हमरा वञे थो, लॻे थो हिन सभु कुझु ॾिठो हूंदो। सर मां ड्यूटी तां वापसि अची रहियो हुयुमि त मूंखे ॿार जे रोइण जो आवाज़ु आयो। मां डुकंदो आयुसि, ॾिठो त छोकिरो मरी चुको हुयो ऐं छोकिरी मूंखे ॾिसी बेहोश थी वई।
सर हॉस्पिटल में फोन आई है तो नंढड़ी के होश अची वियो आहे। त ठीकु आहे, तव्हां हिन लाश खे हॉस्पिटल खणाए अचो। वाह पुट, हे कीअं थियो बाबा, कंहिं कयो? मामा असां के घर मां ॿाहिरि कढी छॾियो। मामा चुपचाप में मिल्कियत जा कागजात ऐं दस्तावेज मुंहिंजे हवाले करे छॾ। सामा मिल्कियत जा कागज़ न ॾींदोमांइ त तूं छा कंदे? न त जेॾा समीर खे मोकिलियो आहे तोखे बि उन मोकिले छॾींदुसि। तव्हां केॾां था वञो? असां पुलिस अंकल ॾे था वञूं। असां पुलिस अंकल ॾे था वञूं। पुलिस? मां तो तव्हांखे वठी हलां पुलिस ॾे। हलो। ऐं उते मां किरी पियसि। अंकल गुड्डू कीअं आहे? दुआ पुट, गुड्डू ठीकु आहे, तूं पंहिंजो ख़्यालु रख बाबा। सर मां सचो चवां थो, मूंखे किराए वारे सर मूंखे किराए वारे सर मां त मामा खे ॾियारण जे लाइ इहे पई चयो सर। अरे सच ॻाल्हाए, न त सच ॻाल्हाइण असांखे अचे थो। सर मां कसम से सच थो चवां सर मूंखे किराए वारे सर तव्हां छा पिया चओ त ॿारनि खे मारण जे लाइ आउं बाइक ते वियुसि? हा सर मुंहिंजी बाइक त 15 ॾींहंनि खां ख़राब बीठी आहे सर। तव्हां भली मिस्त्री खां पुछा कयो सर, मूं वटि उहे पैसा न आहिनि सर जो मां पंहिंजी बाइक खणी अचां सर। सर जाइ वारदात में 2 पत्थर मिलिया आहिनि जंहिं ते रत जा निशान आहिनि। फॉरेंसिक जी रिपोर्ट अची वई आहे। वॾे ते गुड्डू जा ऐं नंढे ते दुआ जा रत जा निशान आहिनि। जबरान, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में न आई। जेकॾहिं हिसामी ॿिन्ही ॿारनि खे मारियो आहे त पोइ हिकिड़े खे नंढे सां हिकिड़े खे वॾे सां छो, हिकिड़े पत्थर सां छो न? अंकल गुड्डू कीअं आहे? इहो त पुट तूं ई ॿुधाईंदी न त गुड्डू कीअं आहे, ठीकु आहे या ज़ख़्मी आहे? अंकल मां कीअं ॿुधायां? ॾिस पुट, इहा असांखे ख़बर आहे त गुड्डूअ खे तूं ई मारियो आहे। पहिरियों तूं वॾे पत्थर सां गुड्डूअ ते वार कयो ऐं पोइ नंढे पत्थर सां पाण खे हणी ज़ख़्मी कयो। ॿुधाए पुट त तूं ईअं छो कयो, ऐं इहो ॿुधाए त तूं पंहिंजे भाउ खे छो मारियो? पुट बाबा ॿुधाए त बाबा। गुड्डू खे ख़बर हुई त पप्पा खे मां मारियो आहे। सिर्फ तुंहिंजी वजह सां पापा अलाह हलियो वियो आहे। सिर्फ तुंहिंजी वजह सां ममा खे पुलिस वठी वई। पुलिस अंकल खे मां सभु कुझु वञी थो सही ॿुधायां।
मम्मा के मरण देसी मां डरी हम को मां पाण के पछर आया। पर पुत्र तू पंहिंजे पापा के छो मारियो? छो त असां ॿई भाउ भेण पप्पा सां रहणु चाहियूं था। पप्पा असांखे तव्हां सां रहणो आहे। न, इएं कॾहिं बि नथो थी सघे। हाणे त तव्हांजी मम्मी मूं ॾे ई मोकिलंदी न तव्हांखे। मां तव्हांखे पाण सां गॾु नथो रखी सघां, छो त मुंहिंजी बि लाइफ आहे ऐं मां पाण तव्हांजो बोझ नथो खणी सघां। मूं वटि हाणे कुझु बि तव्हांजे लाइ न आहे। हल त मां छॾे थो तोखे, हल। मूंखे लॻंदो हो त पप्पा असां सां घणो प्यारु कंदो हो, पर हुन असांखे पंहिंजे घर में रहणु न ॾिनो। मुंहिंजे लाइ ऐं मुंहिंजे भाउ लाइ कुझु न सोचे पोइ अम्मी ऐं अबू जे जहिड़े में असांजो कहिड़ो कसूर त असांखे सज़ा मिली।